मौला नबी मुग़ल जे किताब नऊं शहर जी हिकु कहाणी जा 2 किरदार मूंखे यादि पिया अचनि, जंहिंमें हिकु छोकिरी पंहिंजे प्रीतम खे विछड़ण वारनि घड़ियुनि में पंहिंजी हिकु तस्वीर ॾिनी हुई, जंहिंजे पुठियां लिखियलु हो उन लाइ जंहिं मूंखे कॾहिं कॾहिं न विसारण जे वाइदो कयो हो। ऐं हिकु राति उहा सिट पढ़ी अखियूं उन ते ॼमी वियूं हुयूं ऐं पोइ मूं चंड ॾे ॾिठो हुयो ऐं को यादि आयो हुयो त ईअं लॻो हुअमि रूह जी ॼण त का दीवार किरी पई आहे। राति जो अङण में सुते सुते को किताब पढ़ंदे जॾहिं बि अखियूं थकिजी साणियूं थी पवंदियूं आहिनि, तॾहिं चंड ॾे बेइख्तियार खॼी वेंदियूं आहिनि ऐं अलाए छो जो चंड जे अखियुनि सां अखियूं न आहियां मिलाए सघंदो ऐं उन समय अखियुनि जा समूरा थक पल में लही वेंदा आहिनि। ऐं उन समय उहे चेहरा, उहे अखियूं, उहे आङिरियूं, कई कुर्ब, कई ख़त, कई ॾोरापा यादि अचनि था। शायदि उन जो नालो ई रफ़ाक़तूं आहिनि, या शायदि उन जो नालो ई ज़िंदगी आहे जेका कॾहिं दर्द जी धुॿिण में, कॾहिं गुलाब भाकुरनि में, कॾहिं निमाशाम जहिड़े उल्कनि ऐं सुॾकनि में रहे थी। या वरी माण्हू अकेला आहिनि ऐं हुजूमनि में अज़ल खां ई ईअं कॾहिं उॿाणको, कॾहिं उतावलो ऐं कॾहिं गुलाब जीअं रहंदो पियो अचे। ऐं उहा ई शायदि इंसान जे अहसासनि जी तारीख़ आहे ऐं उन्हनि अहसासनि जी तारीख़ में जेकॾहिं का ख़ुशी चंड आहे त ॿिए तरफ़ ग़म सितारनि खां बि घणा आहिनि। आधी आधी राति जो उहे चेहरा, उहे अखियूं, उहे मुहबतूं ई उहे माण्हू यादि अची वेंदा आहिनि जिन खे दिलि वफ़ा वांगुरु ई पए पूॼो आहे। ऐं पोइ वरी केतिरी देरि ताईं निंड न आहे ईंदी। ही चाहतूं बि अजीब दुनिया आहिनि। असां सारुनि जो हिकु समुंड सीने में खणी जीऊं था। कॾहिं ओचितो के सार जी छोली अखियुनि जा कपर छुए थी त दुनिया सम्झे थी त असांखे को ग़म आहे, न त हूअं चपनि जे साहिल ते मुर्कनि जूं ॿेड़ियूं तरंदे ॾिसी हर को सम्झे थो त असीं ख़ुशि आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे असां यादुनि ऐं आसनि जा कांधी आहियूं, उहे यादूं जेके असां चाहतनि ऐं लमनि जे वेस में हाल थी रहियूं ऐं माज़ी थी वियूं, उहे आसूं जिन असांखे उत्साह ॾिनो ऐं जे विछड़ियूं त वरी न मोटियूं। फ़क़्ति केॾो न बेरहम आहे, उनजो अंदाज़ो उहे यादूं ई ॾियारे ऐं कराए सघनि थियूं। वेसाह जी वारी ते कॾहिं बि को अहसास जो उञो अहसास हरण तड़पे थो, तॾहिं वजूद जे अंग अंग में वीरानी थर जी वारी जीअं वासो करे थी। त वाचूड़ा रुलनि था ऐं असां ऐं असांजे पराइनि अखियुनि में के पेरा ॻोल्हींदा वठूं था। छा उहा चरियाई जी हद न आहे? तुंहिंजूं यादूं अकेला तुंहिंजूं यादूं ऐं ही अकेला